मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु व अअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अन्नारु खालिदीन फ़ीहा अबदा ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तव्हांजे साम्हूं हींअर अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान मजीद मां क़ुरान मजीद जी 9 नंबर सूरत सूरह तौबा ऐं उन जी आयत नंबर 100 तिलावत कई वई। इन ही आयत में अल्लाह ताला उन्हनि सहाबा जे लाइ पंहिंजी जन्नत ऐं मग़फ़िरत जो वाइदो कयो आहे जिन इस्लाम क़बूल करण में सबक़त कई, जिन इस्लाम क़बूल करण में अगराई कई, चाहे मुहाजिर हुजनि चाहे अंसार हुजनि। अल्लाह ताला उन्हनि जे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधाई त रब्बुल आलमीन उन्हनि खां राज़ी थी चुको आहे, इहे अल्लाह खां राज़ी थी विया। ॿी ख़ुशख़बरी अल्लाह उन्हनि जे लाइ अहिड़ा बाग़ तयारु करे छॾिया आहिनि जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं, जिन में हमेशा रहंदा, कॾहिं कोन निकिरंदा। ऐं फरमायाई इहा सभ खां वॾी कामयाबी आहे। हिन आयत में उन्हनि माण्हुनि जो रद्द आहे जेके चवनि था त सहाबा मां सिवाय 3 ॼणनि जे ॿिया हड़ मुर्तद थी विया। कान अन्नास अहल रिद्दते बादन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्ला मिन सलास। अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी वफ़ात खां पोइ
माण्हू मुर्तद थी विया सिवाय 3 ॼणनि जे, मिक़दाद बिन असवद, सलमान फारसी, अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाहु अन्हुम। चवनि था इन्हनि खां सवाइ ॿिया हड़ मुर्तद थी विया। पर ही क़ुरान करीम जी आयत आहे, सूरह तौबा जेका सभ खां आख़िर में नाज़िल थी, अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी वफ़ात खां तक़रीबन 1.5 या पौणा 2 साल अॻु में। ऐं इन ई आयत में अल्लाह उन्हनि सहाबा जे लाइ जिन इस्लाम क़बूल करण में अगराई कई, पंहिंजी रज़ामंदी ऐं जन्नत जो ऐलान करे छॾियो आहे। सही सिधी ॻाल्हि आहे, इन में को शक कोन्हे त अल्लाह ताला जॾहिं पंहिंजे कंहिं बाने जे लाइ रज़ामंदी ऐं जन्नत जो ऐलान करे छॾे, उनखां पोइ अल्लाह ताला उनखे कॾहिं जहन्नम रसीद कोन कंदो। छो त रब जो इल्मु असांजे इल्म वांगुरु कोन्हे। असांखे का ख़बर कोन्हे सुभाणे छा कंदासीं, पर जॾहिं अल्लाह ताला फरमाए थो त अल्लाह उन्हनि खां राज़ी थी चुको आहे, उन्हनि जे लाइ जन्नत तयारु कई वई आहे, माना इहे सहाबा ज़िंदगी भर दीन इस्लाम ते क़ाइमु रहंदा, कॾहिं मुर्तद कोन थींदा। ऐं मुंहिंजो हिकिड़ो चैलेंज आहे, जेके चवनि था सहाबा मुर्तद थी विया, दीन खां फिरी विया, उन्हनि खां हिकिड़ो सुवाल, हिन आयत जे नुज़ूल खां पोइ मूंखे हिकिड़ी आयत ॾेखारी जंहिंमें अल्लाह ताला सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम ते पंहिंजी नाराज़गी या कावड़ जो इज़हार कयो हुजे। हिकिड़ी आयत ॾेखारी हिन आयत जे नुज़ूल खां पोइ, वलन तफ़लू, तव्हां हरगिज़ ॾेखारे न सघंदो, छो त अहिड़ी का आयत आई कोन सूरह तौबा जी हिन आयत खां पोइ जो अल्लाह उन में सहाबा किराम ते नाराज़ थियो हुजे, पंहिंजी कावड़ जो इज़हार कयो हुजे। हाणे इन्हनि सहाबा में हिकु अज़ीम सहाबी आहे जंहिंजी शहादत हिन महीने में थी, इस्लामी कैलेंडर जे आख़िरी महीने में शहादत थी। उहो मुसलमाननि जो टियों ख़लीफ़ो सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु आहे। तव्हां ख़बर आहे सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु 5 पीढ़ी ते अल्लाह जे प्यारे पैगम्बर सां संदसि नसब मिलियो वञे, मथे 5 पीढ़ी ते। इन हवाले सां अल्लाह जे प्यारे पैगम्बर सां बि तालुक़ आहे, पर हिकिड़ो वॾो तालुक़ जो तारीख़ जो मिसाल नथी ॾेई सघे त सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु तारीख़ इंसानी जो वाहिद इंसान आहे जंहिं कंहिं बि पैगम्बर जी 2 न्याणियुनि सां निकाह कयो हुजे। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु पहिरीं शादी कई अल्लाह जे प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी रुकैया सां, वफ़ात करे वई। उनखां पोइ वरी निकाह कयाई सैयदा उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह अन्हा सां, उहा बि वफ़ात करे वई। तंहिंजे करे केतिरनि मुहद्दिसीन किराम, इमाम हसन बसरी ऐं ॿिया, उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु उहो ख़ुशनसीब इंसान आहे जंहिंजे निकाह में अल्लाह जे आख़िरी ऐं प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं 2 न्याणियूं निकाह में आयूं। अजीब ॻाल्हि आहे, बाद माण्हुनि
अल्लाह जे प्यारे पैगंबर जी टिन न्याणी जो इनकार कयो। इहो हक़ीक़त में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ईज़ाइण जो असां प्यारे पैगंबर जी न्याणियुनि जो इनकार करे छॾियो। मूंखे ॿुधायो, छा अल्लाह जे प्यारे पैगंबर खे तकलीफ़ ॾियण न आहे जो तव्हां संदन न्याणियुनि जो इनकार करे छॾियो, टिन न्याणियुनि जो। हालांकि ॿुधाईंदो हलां, मुंहिंजे साम्हूं तक़रीबन 17 किताबनि जा हवाला आहिनि। जेके शिया हज़रात जा किताब आहिनि सभ जा सभ तक़रीबन मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहिनि। 17 किताबनि जे अंदरि अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी 4 न्याणियुनि जो ज़िक्र कयो। पहिरियों हवालो बिहारुल अनवार जो, जेको 55 जिल्दनि जे अंदरि मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहे। 22 नंबर जिल्द, 321 नंबर सफ़ो, 340 नंबर सफ़ो, 341 नंबर सफ़ो। उन खां पोइ मुल्ला बाकर मजलिसी जो ॿियो किताब अल उसूल मिनल काफ़ी जी शरह मिरातुल उक़ूल, 5 जिल्द, 180 नंबर सफ़ो। टियों किताब मुल्ला बाकर मजलिसी जो पर फारसी ज़बान में, ॿियो नंबर जिल्द, 588 नंबर सफ़ो। ऐं उन खां पोइ अॻियों जेको किताब आहे उहो शिया राविन जे बारे में आहे, तनक़ीउल मक़ाल, वॾा 3 जिल्द आहिनि। अल्लामा मामकानी जो किताब आहे, 3 नंबर जिल्द, 73 नंबर सफ़ो, 77 नंबर सफ़ो, 79 नंबर सफ़ो। उन खां पोइ मुंतहल आमाल अब्बास कुमी जो पहिरियों जिल्द, हिसो 47 नंबर सफ़ो। उन खां पोइ ज़ब अज़ीम 36 नंबर सफ़ो। अल ख़िसाल 376 नंबर सफ़ो। किताबुल ग़ैब तूसी जो 246 नंबर सफ़ो। आलामुल वरा तबरसी जो 153 नंबर सफ़ो। ऐं अल उसूल मिनल काफ़ी याकूब कुलैनी जो 439 नंबर सफ़ो। कुर्बुल इस्नाद हिमयरी जो 9 नंबर सफ़ो। अनवारुल नौमानिया अल जज़ारी जो पहिरियों जिल्द, 367 नंबर सफ़ो। अल्लामा याकूबी मशहूर शिया मौरिख़ तारीख़ याकूबी, पहिरियों जिल्द, 340 नंबर सफ़ो। मुरूजुज़ ज़हब तारीख़ जो मशहूर किताब अल्लामा मसूदी जो शिया आहे, 2 नंबर जिल्द, 229 नंबर सफ़ो। मनाक़िब आल अबी तालिब इब्न शहर आशूब जो, उन जो पहिरियों नंबर जिल्द, 137 नंबर सफ़ो। ऐं उन खां पोइ मसूदी जो ॿियो किताब अत-तंबीह वल इशराफ़, 255 नंबर सफ़ो। ऐं उन खां पोइ कश्फुल गुम्म अरबली जो पहिरियों नंबर जिल्द, 513 नंबर सफ़ो। ऐं 17 नंबर ते अल इरशाद शेख मुफ़ीद जो पहिरियों नंबर जिल्द, 53 ऐं 54 नंबर सफ़ो। ही 17 किताबनि जा हवाला जो शिया उलमा बि तस्लीम कयो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 4 न्याणियूं। ज़ुल्म कोन्हे, ही हेॾा वॾा हवाला संदन किताब जा, क़ुरान में दलील, हदीसनि जे किताबनि में दलील, ऐं उन खां पोइ बि इनकार कयो वञे छो त सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु खे उहो एज़ाज़ मिले पियो जेके अल्लाह जा बाना बर्दाश्त करण लाइ तयारु कोन्हे। पर दिलचस्प ॻाल्हि, उहो किताब जंहिंजे बारे में चयो वञे थो त सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु जो पंहिंजो किताब आहे, किताब जो नालो आहे नहजुल बलागा। तव्हां ख़बर आहे, मशहूर किताब आहे। उनजो 430 नंबर सफ़ो। उन में सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु खे ख़िताब करे चवे थो, ऐं लफ़्ज़ गौर जे लाइक़ चवे थो, वक़द निल्त मिन सहरिही मालम यनाला। ऐं उस्मान, तोखे अल्लाह जे प्यारे पैगंबर जे नाठी हुजण जो, न्याणे हुजण जो एज़ाज़ मिलियो आहे जेको अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर बिन ख़त्ताब खे कोन मिलियो।
430 नंबर सफ़ो नहजुल बलागा। ये सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु पाण चवे पियो त अंदाज़ो लॻायो केॾो अज़ीम सहाबी आहे जंहिंखे अल्लाह जे प्यारे पैगम्बर जो 2 न्याणियूं मिलियूं। निकाह में हिकिड़ी वफ़ात करे थी, बाद में ॿी सां पाण शादी कनि था। ऐं सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु उहो बि अज़ीम सहाबी आहे जे दीन इस्लाम जे लाइ 2 हिजरतूं कयूं। इहो बि एज़ाज़ आहे। पहिरीं हिजरत मके खां हबशा ऐं ॿी हिजरत वरी मदीना ॾांहुं। इहो बि सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान खे एज़ाज़ हासिल आहे जो 2 हिजरतूं कयाई, मके खां हबशा, हबशा खां वरी मदीना। ऐं सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु उहो अज़ीम इंसान आहे जंहिंजे बारे में तारीख़ जा किताब, सीरत जा किताब, ये तक़रीबन सभु जा सभु लिखनि था त इस्लाम क़बूल करण खां अॻु में बि शिरक ऐं ज़िना जहिड़ा जेके पुछड़ा अमल आहिनि तिन खां परे रहंदो। अल्लाहु अकबर, एॾी अज़मत। ऐं उन खां पोइ अल्लाह जे प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन केतिरा दफ़ा शहीद हुजण जी ऐं जन्नती हुजण जी बिशारत ॾिनी। उहो मशहूर हदीस आहे तिरमिज़ी जे अंदरि 747 नंबर रिवायत सही सनद सां अल्लाह जे प्यारे पैगम्बर 10 सहाबा जा नाला वरिता जिन खे अशरे मुबशरा चयो वेंदो आहे। उहे 10 सहाबी जिन खे दुनिया में अल्लाह जे प्यारे पैगम्बर बिशारत ॾिनी ते जन्नती आहे। उन में पाण फरमाइनि था उस्मान फिल जन्नह, उस्मान जन्नती आहे। तिरमिज़ी जी सही हदीस। ऐं सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु खे अल्लाह जे प्यारे पैगम्बर पंहिंजी मुबारक ज़बान सां शहीद जो ख़िताब ॾिनो। भई सोचियो उहे माण्हू केतिरा गुमराह आहिनि जेके चवनि था ते मुर्तद थी विया, दीन खां फिरी विया, जिन खे अल्लाह जो नबी जन्नती चए पियो, क़ुरान जन्नती चवे पियो, जिन खे पाण शहीद चवनि पिया, ऐं उन जे बारे में ज़बान दराज़ी करण उहे दीन खां फिरी विया। छा नऊज़ बिल्लाह अल्लाह खे ख़बर कोन हुई? अल्लाह खे ख़बर न त मुस्तक़बिल में छा थींदो? जेकॾहिं साहबा नऊज़ बिल्लाह मुस्तक़बिल में मुर्तद थी वञनि हा त अल्लाह ताला पंहिंजे पैगम्बर खे अॻु में ख़बरदार करे हा। जी केतिरियूं ख़बरूं ॾिनियूं वयूं अल्लाह जे रसूल खे मुस्तक़बिल जे बारे में, केतिरियूं ख़बरूं ॾिनियूं वयूं। इहा बि ख़बर ॾिनी वञे हा न त ही साहबा मुर्तद थी वेंदा। अल्लाहु अकबर। हिकु दफ़े पाण उहद जबल ते बीठल आहिनि, ओचितो हुन में लोॾो आयो, पाण पंहिंजो पेर मुबारक उहद जबल ते हणनि था ऐं फरमाइनि था उस्बुत उहद फमा अलैक इल्ला नबियुन व सिद्दीकुन व शहीदान। बुखारी जी रिवायत 3686 नंबर रिवायत। केॾो वॾो एज़ाज़ आहे। जॾहिं उन में लोॾो आयो, पाण पंहिंजो पेर मुबारक हणनि था जबल उहद ते, फरमाइनि था ऐं उहद बीह वञ, हिन वक़्तु तो मथे हिकु पैगम्बर आहे, हिकु सिद्दीक़ आहे, अब शहीद आहे। पैगम्बर केरु? पाण सॻोराई। सिद्दीक़ केरु आहे? ही बुखारी जी रिवायत आहे त अल्लाह जे प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अबू बकर सिद्दीक़ खे सिद्दीक़ जो लक़ब पाण ॾिनो आहे। बल्कि ॿुधाईंदो हलां दिलचस्प ॻाल्हि, इमाम बाकर रहमतुल्लाह अलैह जेको सैयदना हुसैन जो पोटो आहे, इमाम ज़ैनुल आबिदीन जो पुटु आहे, किताब जो नालो आहे कश्फुल गुम्मा अरबली जो, शिया आलिम आहे, 2 जिल्दनि में मूं वटि मौजूदु आहे। उनमें सैयदना बाकर रहमहुल्लाह सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे सिद्दीक़ चयो। पंहिंजी तलवार जो दस्तो उन ते सींगार कराए थो, सोन जो पाणी चढ़ाए थो। कंहिं माण्हू सुवाल कयो, तॾहिं जवाब ॾिनई त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु
पंहिंजी तलवार जे दस्ते ते इहो सिंगार करायो, सोन जो पाणी ॾिनो। हुन साहिल सुवाल कयो जो अहिड़ा माण्हू त मौजूदु हुआ न, सहाबा अहले बैत जे दरमियान ग़लति फ़हमियूं पैदा करण वारा। हुन सुवाल कयो इमाम बाक़िर रहमुल्लाह खां, छा तव्हीं अबू बकर खे सिद्दीक़ चओ था? अरबली लिखे थो इमाम बाक़िर रहमुल्लाह वेठलो, उथी बीठो, क़िबले ॾांहुं मुंहुं कयाई, पोइ चई नाम सिद्दीक़ नाम सिद्दीक़ नाम सिद्दीक़। टे दफ़ा चई हा अबू बकर सिद्दीक़ आहे, अबू बकर सिद्दीक़ आहे, अबू बकर सिद्दीक़ आहे। जेको अबू बकर खे सिद्दीक़ तस्लीम न करे, अल्लाह उन जी ॻाल्हि दुनिया आख़िरत में सची न करे। वेही सोचो, कॾहिं तव्हांखे हवाला पढ़ी कोन ॿुधाया वेंदा, कॾहिं ॿुधाइनि? किताब हिननि जा पंहिंजा आहिनि, कॾहिं पढ़ी कोन ॿुधाईंदा। छो जंहिं ॾींहुं पढ़ी ॿुधाईंदा माण्हू सम्झी वेंदा त अहले बैत सहाबा में केतिरो मोहबत भरियो तालुक। अल्लाह अकबर। अल्लाह जे नबी ते अबू बकर सिद्दीक़ चयो ऐं पाण फरमाइनि था ऐं उहद तो ते ॿ शहीद मौजूदु आहिनि। माना इन में बिशारत आहे त जेके हींअर ॿ सहाबी मूंसां गॾु बीठा आहिनि, टे जेके सहाबी बीठा आहिनि, उन्हनि मां ॿ शहीद थींदा। अल्लाह जो नबी मुस्तक़बिल जी ख़बर जॾहिं बि ॾींदो आहे अल्लाह जी वही जे तहत ॾींदो। ग़ैब सिर्फ़ु अल्लाह ॼाणे थो, आलिमुल ग़ैब सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे। अल्लाह जॾहिं पैगम्बर खे ॿुधाईंदो आहे मुस्तक़बिल जी ख़बर पाण सगुरा ॿुधाईंदा आहिनि। जॾहिं अल्लाह नथो ॿुधाए पाण कोन था ॿुधाइनि। हिते पाण फरमाइनि था त ॿ शहीद बीठल आहिनि। इन में इशारो आहे ॿियो ॿिया केरु हुआ ॿ ॼणा? सैयदना उमर बिन ख़त्ताब, सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान। ॿिन्ही जे बारे में छा था चवनि त शहीद, इहो इशारो हो त इहे ॿई अज़ीम सहाबी शहीद थींदा। अबू बकर खे सिद्दीक़ चवनि था, पाण खे नबी चवनि था। उमर बिन ख़त्ताब, उस्मान बिन अफ़्फ़ान खे पाण शहीद चवनि था। ऐं मूंखे ॿुधायो शहीद जो ठिकाणो छा आहे? जन्नत आहे न। शहीद जो ठिकाणो जन्नत आहे, को शक आहे हिन में? माना अल्लाह जे नबी पंहिंजी ज़िंदगी में बिशारत ॾिनी त सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु शहीद थींदो, जन्नती बि चवनि था। ऐं सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु केतिरे क़दुरु हया वारो इंसान हो। बुखारी जी रिवायत आहे, मुस्लिम जी रिवायत आहे। मुस्लिम जे अंदरि 2401 नंबर हदीस। पाण सगुरा घर में लेटिया पिया आहिनि, संदन कपिड़ो मुबारक थोरो मथे खयल आहे बुकिन खां। सैयदना अबू बकर सिद्दीक़ अचे थो, मुलाक़ात कनि था। सोहरो आहे। सैयदना उमर बिन ख़त्ताब अचे थो, पाण मुलाक़ात कनि था, उहो बि सोहरो आहे। जॾहिं सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा फरमायो त हाणे उस्मान तव्हां सां मुलाक़ात करणु चाहे, पाण सही थी वेठा, पंहिंजी सलवार पंहिंजो कपिड़ो बिल्कुलु हेठि करे छॾिया। एतिरो मथे खयल बि कोन हो, पर उहो बि हेठि करे छॾिया। सैयदना उस्मान आयो, मुलाक़ात कयाई, कचहरी कयाई ऐं रवानो थी वियो। सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी, अल्लाह जे रसूल मुंहिंजो वालिद तव्हां सां मुलाक़ात लाइ आयो, सैयदना उमर बिन ख़त्ताब मुलाक़ात लाइ आयो, तव्हां उन हालत में हुआ। पर जॾहिं सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु आयो, तव्हां पंहिंजी सलवार बिल्कुलु हेठि करे छॾी। छाजे करे? पाण फरमाईंदा अला अस्तही मिन रजुलिन तस्तही मिनुल मलाइकतु। छा आउं उन माण्हू खां हया न करियां जंहिं माण्हू खां मलाइक हया कनि था? वही सोचो, केॾो वॾो माना त एज़ाज़ आहे, एॾो हया वारो इंसान। बल्कि मुस्नद अहमदी हदीस आहे त सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान कॾहिं गुसल खाने जे अंदरि बंदि गुसल खानो, उन में बि पूरा कपिड़ा कॾहिं जिस्म तां कोन लाथा। माना एतिरे क़दुरु हया, पूरा कपिड़ा कॾहिं गुसल खाने जे अंदरि बि कोन लाथा। एतिरे क़दुरु हया वारो इंसान। ऐं सैयदना उस्मान रज़ी अल्लाह जो हिकिड़ो रक़ब आहे ज़ुन्नूरैन। ज़ुन्नूरैन जी माना छा आहे? ॿिनि नूरनि वारो।
बिन नूरन वारो माना अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं ॿ न्याणियूं संदन निकाह जे अंदरि आयूं, तंहिंजे करे चयो वञे थो ॿिन्हिनि माना त नूरनि वारो। ऐं उन खां पोइ ॿुधाईंदो हलां त केतिरे क़दुरु प्यार वारो तालुक़ अहले बैत सां सैयदना अली सां। तव्हां ॾिसो साॻियो किताब कशफुल गुम्मा अरबली जो सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु जॾहिं निकाह करणु पियो वञे सैयदा फातिमा रज़ी अल्लाह अन्हा सां, तव्हां ख़बर आहे त सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु दौलतमंद माण्हू कोन हो, दौलतमंद माण्हू कोन हो। हाणे निकाह करणो आहे, सही सिधी ॻाल्हि आहे, ख़र्च त घुरिजे, पैसा वठनि कोन। हिकिड़ी ज़रा हुई, इरादो कनि था त हिन ज़रा खे विकिणी रक़म मिले त उन मां शादी करियो। सैयदना अली रज़ी अल्लाह ज़रा खणी रवानो थियो। अॻियां मुलाक़ात थी वई सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान सां। हवालो शिया जो किताब कशफुल गुम्मा, अहले सुन्नत जो किताब कोन्हे, मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूदु आहे। सैयदना उस्मान पुछो अली केॾांहुं पियो वञी? शादी करण जो इरादो आहे, चाहियां थो त ज़रह विकिणां, कुझु शादी जो ख़र्च निकिरी अचे। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु चयो आउं ख़रीद करण लाइ तयारु आहियां। तव्हां ख़बर आहे दौलतमंद माण्हू, रक़म तय थी। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रक़म हवाले कई, ज़रा पंहिंजे कब्ज़े में वरिताई, सौदो थी चुको। जॾहिं सौदो थी चुको सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु फरमायो त अली हाणे ई ज़रा मुंहिंजे तरफ़ां तोखे तोहफ़ो। अल्लाह अकबर, अंदाज़ो लॻाए केॾी मोहबत आहे। हाणे ई ज़रा मुंहिंजे तरफ़ां तोखे तोहफ़ो आहे, पैसा बि ॾिनई, ज़रा बि ॾिनई। ऐं इहा ॻाल्हि बि ॿुधाईंदो हलां त सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु, अल्लाह अकबर, जॾहिं सैयदना उस्मान ख़लीफ़ो आहे, बाग़ी घेरो करे चुका संदन घर जो, एतिरे क़दुरु जो सैयदना उस्मान मस्जिद में अची नमाज़ नथो पढ़ी सघे, पाणी बंदि कयो वियो। अल्लाह अकबर। उन टाइम ते सैयदना उस्मान जेकॾहिं हुकुम करे हा न सहाबा खे त इहे सभु बाग़ी उते मारिजी वञंदा, सहाबा मशवरो बि ॾिनो, लेकिन सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु फरमायो आउं नथो चाहियां त मुंहिंजे करे अल्लाह जे प्यारे पैगंबर जे शहर में खून रेज़ी थी। एतिरी मोहबत आहे मदीने सां, पाण मसूर थी चुको आहे। हिकु दफ़े घर जी छित ते चढ़ियो, जेके बाग़ी वेठल हुआ तिन खे ख़िताब कयईं कि मूंखे ॿुधायो कि मस्जिद नबवी जॾहिं तंग थी वई, सोढ़ी थी वई, अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो केरु आहे जेको हिन खे कुशादो करे। मूं पंहिंजे हड़ा रक़म ॾेई ज़मीन ख़रीद कई ऐं उहा मस्जिद नबवी खे ॾिनमि, उन में शामिलु कयुमि। अॼु उन ई मस्जिद जे अंदरि ऐं 2 रकात नमाज़ नथो पढ़ी सघां। हिकु दफ़े अल्लाह जे प्यारे पैगंबर चयो केरु आहे जेको फलाणे यहूदी खां खूह वठी मुस्लमाननि जे हवाले करे पाणी जी अणाट हुई, तव्हां गवाह आहियो त मूं उहो खूह यहूदी खां ख़रीद करे मुस्लमाननि जे लाइ वक़्फ़ करे छॾियो। ऐं टियों, अल्लाह अकबर, उहो टाइम जॾहिं अल्लाह जे प्यारे पैगंबर तलब कई हुई रक़म सहाबा खां जंगे तबूक जे मौक़े ते, तॾहिं सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु वॾो ताउन कयो। अॼु आउं उन खूह में पाणी कोन थो पी सघां, उन मस्जिद में नमाज़ नथो पढ़ी सघां, पंहिंजे घर जे अंदरि मसूर आहे। ऐं इहा ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, संदन दरवाज़े ते मुआफ़िज़ केरु आहे, इहे शयूं नोट करियो। कंहिंजी जुरत न आहे जो हवाले जो इनकार करे वञे। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु जे दरवाज़े ते मुहाफ़िज़ हुआ हसनैन, सैयदना हसन रज़ी अल्लाह अन्हु, सैयदना हुसैन रज़ी अल्लाह अन्हु, सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु जा 2 अज़ीम फर्ज़ंद। हवालो कंहिंजो आहे शिया आलिम मसूदी, 4 जिल्दनि में मुंहिंजी लाइब्रेरी में किताब मौजूदु आहे, बुरूज ज़हब।
पर दुश्मन छा कयो, मथां दीवारूं टपी विया, दरवाज़े खां कोन आया। जॾहिं शहादत थी वई सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु जी, सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु खे ख़बर पई, अल्लाहु अकबर, इहो ख़ुदि लिखे थो मसूदी त हिकिड़े पुट खे छाती ते धक आया आहिनि, ॿिए खे थपड़ आया आहिनि, त तव्हांजे हूंदे उस्मान शहीद कीअं थी वियो? हालांकि इन में सैयदना हसन या सैयदना हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जी को बि ॾोह कोन, छो दुश्मन पोयां खां टपी आयो, दीवारूं टपी आयो। ऐं तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, सही सनद सां आहे त सैयदना उस्मान उन टाइम ते क़ुरान पढ़ी रहियो हो ऐं दुश्मन मथां खां धक आहियूं, तलवार जो ऐं लोह जा हथियार। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु खे धक लॻा, रत जा छंडा उॾामनि था। सूरह अल बकरा जी आयत नंबर 137 ते छंडा वञी किरिया। ऐं आयत कहिड़ी हुई? फसयकफ़ीकहुमुल्लाह, जंहिंजी माना इहा आहे त अल्लाह ताला जल्दी तव्हांजे लाइ हिननि जे मुक़ाबले में काफ़ी थी वेंदो। जल्दी अल्लाह ताला तव्हांजे लाइ हिननि जे मुक़ाबले में काफ़ी थी वेंदो। अल बकरा जी 137 नंबर आयत, तारीख़ मदीने मुनव्वरा 2380 नंबर रिवायत, सही सनद सां अब्दुल्लाह बिन शकीक ताबी रिवायत करे। अंदाज़ो लॻायो केॾी अज़ीम शहादत आहे। क़ुरान पढ़ंदे ऐं फुड़ा किथे किरनि था, कहिड़ी आयत ते किरनि था। इहा सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु, अल्लाहु अकबर। ऐं ॿुधाईंदो हलां, सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु उहो अज़ीम सहाबी आहे। हिकु दफ़ो सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जे दौर में ॾुकार पइजी वियो। नतीजो छा निकितो? बल्कि अबू बकर सिद्दीक़ जे दौर ख़िलाफ़त में ॾुकार पइजी वियो। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु वापारी माण्हू हो। उन जा शाम खां 100 उठ माल सां भरियल अची पहुता, माल सां भरियल हुजनि उठ, शाम खां अची पहुता मदीने। ॾुकार आहे, तव्हां ख़बर आहे त वापारी माण्हू घणो करे ज़हीन हूंदा आहिनि, चालाक हूंदा आहिनि। उन ॾिठो त हींअर सामान जी कमी आहे, कुझु फ़ाइदो वठिजे। हली आया सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु वटि, चवण लॻा, उस्मान तुंहिंजा 100 उठ माल सां भरियल आया आहिनि, भला केतिरी क़ीमत अदा करियूं? सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, तव्हीं क़ीमत लॻायो। हिकिड़े चयो, असीं 10 जा 12 ॾींदासीं। ॿिए चयो, मूंखे सैयदना उस्मान खे 10 जा 15 ॾींदासीं। वधाईंदा वञनि। सैयदना उस्मान चवंदो वञे, मूंखे अञा वधीक मिले, मूंखे अञा वधीक मिले, मूंखे अञा वधीक मिले। वापारी हैरान थी विया, हिक ॿिए जो मुंहुं निहारण लॻा। चवण लॻा, उस्मान असां 10 ते 12 ॾियूं पिया, 10 ते 15 ॾियूं पिया, तूं चयो अञा वधीक मूंखे मिले पियो। ही वापारी जेके मशहूर आहिनि, सभु हिते मौजूदु आहिनि। पर इहो केरु आहे जेको अञा इन खां मथे बि रक़म लॻाए पियो, ॾे पियो? सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, उहो मुंहिंजो परवरदिगार, मुंहिंजो मालिक आहे, जंहिं वाइदो कयो आहे त हिकिड़ी नेकी कंदो ऐं 10 ते तव्हांखे घटि में घटि सवाबु ॾींदुसि। ऐं मदीने जा वापारियो, तव्हीं गवाह रहो, इहे 100 उठ माल सां भरियल मूं मदीने जे मिस्कीननि में सदको करे छॾिया। अल्लाह अकबर, इहा कुर्बानी दीन जे लाइ, एतिरी सखावत। इहा अज़ीम उहो इंसान जॾहिं जंग तबूक लॻी, अल्लाह जे प्यारे पैगम्बर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं सहाबा जे अंदरि ऐलान कयो त हिन में ताउन कयो वञे, सैयदना उस्मान वॾे मिक़दार में माल खणी आयो, अची रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हवाले कयाईं। पाण सॻोरनि उहो दिरहम दीनार पंहिंजी झोली में वरिता, उन्हनि खे उथलाइनि ऐं पुथलाइनि पिया। पोइ पाण फरमाइनि था, मा ज़र उस्मान
मां अमिल बादल यौम, उस्मान जेकॾहिं अॼु खां पोइ को अमल न करे तॾहिं बि नुक़सान कोन थींदुसि। तिरमिज़ी जी रिवायत सही सनद सां, अॼु खां पोइ उस्मान को अमल न करे तॾहिं बि नुक़सान न आहे। एतिरे क़दुरु सखावत ऐं उनखां पोइ केतिरे क़दुरु दीन सां मोहबत, आख़िरत जो फ़िक्र। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह जे बारे में चए थो, जॾहिं क़ब्रिस्तान वेंदो हो, क़ब्र ते बीहंदो हो त एतिरो रोहंदो हो जो ॾाढी पुसी पवंदी। कंहिं माण्हू चए थो, उस्मान जॾहिं जन्नत जो ज़िक्र थिए थो, जहन्नम जो ज़िक्र थिए थो, असां तव्हांखे कॾहिं रोंदे कोन ॾिठो आहे, पर जॾहिं बि ज़िक्र थींदो आहे माना त तव्हां जी बीहंदा आहियो क़ब्र ते, तव्हां रोंदा आहियो। छाजे करे? सैयदना उस्मान रज़ी अल्लाह फरमायो, मूं अल्लाह जे नबी खां ॿुधो त ही क़ब्र आख़िरत जी मंज़िल मञा पहिरीं मंज़िल आहे। जेको इतां छुटी वियो उन जूं अॻियूं मंज़िलूं आसान थी वेंदियूं, जेको इते ई पकड़जी वियो उन जे लाइ अॻियूं मंज़िलूं अञा ॾुखियूं थी वेंदियूं। ही पहिरीं मंज़िल आहे, क़ब्र पहिरीं मंज़िल आहे, जिते सुवाल थींदा मर रब्बुक, मा दीनुक, मन नबीयुक, टे सुवाल थींदा। इते जेकॾहिं जवाबु सही ॾेई वियो अॻियूं मंज़िलूं आसान, इते जेकॾहिं जवाबु न ॾेई सघियो अॻियूं मंज़िलूं अञा ॾुखियूं। उनखां पोइ तव्हां ॾिसो एतिरे क़दुरु सुन्नत सां मोहबत। अॼु पाण सुन्नत जी परवाह कोन कंदा आहियूं। को मुस्लमान भाउ ग़लति निमाज़ पढ़े पियो, इस्लाह कोन कंदासूं। ग़लति तरीक़े सां वुज़ू करे पियो, असीं इस्लाह कोन कंदा आहियूं। अञा बि असीं ॾिसंदा आहियूं केतिरा असांजा भाइर, हता की उनजे अंदरि अहले हदीस बि शामिल आहिनि। छो शामिल आहिनि? तहक़ीक़ कोन्हे, उलमा सां राब्तो कोन्हे, मुतालो कोन्हे। जॾहिं वुज़ू कंदा आहिनि त कंध जो मसह पिया कंदा आहिनि, उबत नथनि सां, उबत नथनि सां कंध जो मसह पिया कंदा आहिनि। कंध जो मसह साबित ई कोन्हे। केतिरनि उलमा बिदत करार ॾिनो। हथ सिर्फ़ु उनखे मसह जेका पाणी सां आला करे हिते पेशानी खां शुरू करे जिते वार ख़तमु थींदा क्यारी, हितां खां मोटाए अचणो आहे बसि। कंध जो मसह न आहे करणो। इहा बिदत अल्लाह जे रसूल मां साबित कोन्हे। पर असीं न पाण तहक़ीक़ करियूं, न कंहिंखे ॾिसूं त ग़लति करे पियो त हुनखे सम्झायूं। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह हिकु दफ़े पाणी घुराए, पाणी घुराए थो, पाणी घुराए जेके साहबा वेठल हुआ त हिनखे चयाईं त हाणे आउं तव्हांजे साम्हूं वुज़ू करियां थो, वुज़ू करियां थो, पर कहिड़ो वुज़ू? जी अल्लाह जे नबी खे कंधे ॾिठो हुउमि। ॾिसो साहबा किराम मजलिसूं क़ाइमु कंदा हुआ, ख़ुसूसी ट्रेनिंग ॾींदा हुआ त अल्लाह जे रसूल जे वुज़ू जो तरीक़ो छा आहे। पोइ सभिनी साहबा जे साम्हूं वुज़ू करे थो, पोइ चवे थो मूं अल्लाह जे रसूल खे हिन तरीक़े सां वुज़ू कंदे ॾिठो। साहबा खे सम्झाइण जे लाइ इन मां मालूम थियो त असांखे मुस्लमान भाउ खे को बि कमु अहिड़ो कंदे ॾिसूं जेको ग़लति आहे, असांखे ॼाण आहे त क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ु आहे, असां ते फ़र्ज़ु बणिजे थो उनजी इस्लाह करियूं। जेकॾहिं इस्लाह नथा करियूं इहा उनजी ख़ैर खाई कोन्हे। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि साईं छॾियोसि, जीअं वणेसि तीअं पियो करे, इहा मुस्लमान जी ख़ैर खाई कोन्हे। सुभाणे इहा नमाज़, इहो वुज़ू क़बूल ई कोन पवंदो। जॾहिं वुज़ू ई ख़िलाफ़ सुन्नत त नमाज़ क़बूल कीअं थींदी? सोचियो, जॾहिं बुनियाद ई कोन्हे त इमारत कीअं ॾिबी? भाई जॾहिं बुनियाद ई कोन्हे इमारत कीअं ॾिबी? वुज़ू बुनियाद आहे। जॾहिं वुज़ू ई ख़िलाफ़ सुन्नत मूंखे ॿुधायो त नमाज़ कीअं क़बूल पवंदी? त असां ॾिसूं हदीसनि जे किताबनि में अल्लाह जे प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं वुज़ू कयो आहे। किथे अल्लाह जे रसूल कंध जो मसह कयो आहे, किथे प्यारे पैगम्बर हिन तरीक़े सां ॿाहनि जो मसह कयो आहे, किथे बि सबूत न। पर छा आहे तकलीफ़ जो मर्ज़ अबनि ॾाॾनि खां कंदा अचूं, जी मौलवी करे पियो। कॾहिं मौलवी खां कोन पुछियो थी सही हदीस में ॾेखार त सही, हीउ तरीक़ो तो अपनायो आहे हदीस में त ॾेखार। पोइ जुरत आहे ॾिसां कहिड़े मौलवी मां मूंखे ॾेखारे थो, आहे ई कोन।
का सही हदीस कोन्हे। वुज़ू सुन्नत मुताबिक़ तमामु सादो आहे। सैयदना उस्मान जी हदीस करे सही बुखारी में खणी ॾिसो कहिड़े तरीक़े सां वुज़ू कजांइ। ऐं इहो सैयदना उस्मान रज़ी अल्लाह नो, अल्लाहु अकबर। उन खां पोइ मुख़्तसर ॿुधाईंदो हलां त जॾहिं दलील मिलंदो हो त फौरन रुजू करे वठंदो। संदन दौरे ख़िलाफ़त में हिकिड़ी औरत, उनजी शादी थी ऐं 6 महीननि खां पोइ ॿार ॼाओ। मुअत्ता इमाम मालिक सही सनद सां मुड़ुस खे शक पइजी वियो त माई शायदि निकाह खां अॻु में ई हमल सां, वरना 6 महीननि ॿार कीअं पैदा थींदो। आयो सईदना उस्मान वटि त साईं मूं निकाह कयो, अञा 6 महीना मसू गुज़रिया आहिनि, मुंहिंजी घरवारी ॿार ॼणियो आहे, आऊं सम्झां थो थी मुंहिंजो कोन्हे, 6 महीननि कीअं ॼमंदो। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह अन्हु ऑर्डर जारी कयो, औरत खे संसार कयो वञे। शादीशुदा आई। सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु अॻिते आयो, चवणु लॻो अमीरुल मोमिनीन तकड़ न करियो। 6 महीननि जो हमल क़ुरान मां साबित आहे। इहो दलील आहे त सहाबा मुक़लिद कोन हुआ। ख़लीफ़े ऑर्डर कयो, हाणे अखियूं बंदि करे अमल करिणो आहे, न, एतिराज़ कया छो त फ़ैसिलो ग़लति हो। इस्लाम में तहक़ीक़ आहे, तक़लीद कोन्हे। सैयदना अली जॾहिं एतिराज़ कयो, सैयदना उस्मान जी अज़मत ॾिसो, कावड़ियो कोन। चई अली दलील पेश कर। सैयदना अली चयो त अल्लाह ताला क़ुरान में फरमाए थो व हमलुहु फ़िसालुहु सलासून शहरा। औरत जो हमल ऐं थञ प्यारण जी मुदत जेका, ॿई मुदतूं 30 महीना आहिनि। हाणे त अल्लाह ताला ॿई मुदतूं बयानु कनि 30 महीना। ऐं सूरह अल बक़रा जे अंदरि अल्लाह थञ प्यारण जी मुदत अलॻि बयानु कई आहे। उहा घणी आहे? 24 महीना। माइरूं पंहिंजनि ॿारनि खे बल्कि 2 साल हौलैन कामिलैन 2 साल पंहिंजे ॿार खे थञ प्यारी। 2 सालनि जा घणा महीना थिया? 24 महीना। हमल ऐं थञ प्यारण जी मुदत घणा हुई? घणी हुई? 30 महीना। हाणे 30 मज़ा माइनस करियो 24, 30 मज़ा माइनस करियो 24, घणा बचा? 6। 24 महीना छाजा थिया? थञ प्यारण जा। 6 महीना छाजा थिया? हमल जा। हज़रत अली दलील पेश कयो। सैयदना उस्मान चयो अल्लाहु अकबर, अली अल्लाह तो जज़ा ख़ैर अता फरमाए। औरत खे आज़ाद करे छॾियईं। फौरन झुकी पियो त उहे माण्हू हक़ जा मुतलाशी हुआ, मुक़लिद कोन हुआ, मुहक़िक़ हुआ। दलील मिलंदो हो उनजे साम्हूं झुकी पवंदा। उहो अज़ीम इंसान हिन महीने जे अंदरि शहीद थी चुको। अल्लाह ताला खां दुआ घुरूं था अल्लाह ताला असांखे सभिनी सहाबा जी मोहबत नसीब फरमाए। यादि रखी छॾियो मुंहिंजो नुक़्तो, जंहिं ॾींहुं सहाबा जे बारे में बदगुमान थी वियासूं, इस्लाम मशकूक थी वियो, रहंदो ई कोन। छो कोन रहंदो? ही क़ुरान कंहिं पहचायो असां ताईं? सहाबा किराम। सहाबा किराम जेकॾहिं नऊज़ बिल्लाह मुर्तद थी विया, मुनाफ़िक़ हुआ, कोई क़ुरान सही कीअं थींदो? गॾु कंहिं करायो? अबू बकर सिद्दीक़। हिकिड़ी किरत ते मुतफ़िक़ कंहिं करायो? सैयदना उस्मान। हाणे जेके सहाबा नऊज़ बिल्लाह बेदीन वास्तगफिरुल्लाह, पोइ क़ुरान सही कीअं थींदो? पहिरीं त क़ुरान वियो, हाणे हदीसूं कंहिं बयानु कयूं? हर हदीस बयानु करण वारो सहाबी हो। सहाबी चवंदो न समेतो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं अल्लाह जे रसूल खां ॿुधो। हाणे सहाबी खे विच हटायो, अल्लाह जे नबी ताईं सनद पहुचंदी? सहाबी खे विच हटायो, पोइ मूंखे सनद पहुचाए ॾेखारियो अल्लाह जे रसूल ताईं। सहाबा मां बदगुमान थियो, न क़ुरान रहंदो न हदीसूं रहंदो। क़ुरान तां तव्हांजो ईमान खजी वेंदो, हदीसनि तां ईमान खजी वेंदो। दुश्मन बेवकूफ़ कोन्हे, वरो चालाक। दुश्मन जेको वार कयो आहे न, बेवकूफ़ कोन्हे, उन ऐन इस्लाम जे बुनियाद खे डायनामिट कयो त इस्लाम खे नुक़सान किथां पइजो। सहाबा मां जा बदगुमान माण्हू थी वेंदा, इस्लाम हलियो वेंदो। क़ुरान ते बि ईमान कोन रहंदो, हदीसनि ते बि ईमान कोन रहंदो, पोइ इस्लाम बचंदो किथां? दुश्मन वॾो अयार आहे, वॾो चालाक आहे, वरी उनखे सपोर्ट आहे। उन बुनियाद ते ई सभु कमु कनि पिया। ऐं इन टाइम ते हर माण्हू जो अहल हदीस जो फ़र्ज़ु आहे सहाबा जो दिफ़ा करे। यादि रखी छॾियो,
सहाबा जो दिफ़ा पाण ते आइन फर्ज़ आहे। जेको बकवास करे सहाबा जे बारे में उनखे पकड़ियो, न छॾियो वञे। वो इस्लाम जो दुश्मन आहे, अल्लाह जे रसूल जो दुश्मन आहे, क़ुरान जो दुश्मन आहे, हदीस जो दुश्मन आहे। कॾहिं ख़ैर खा दीन जो नथो थी सघे। जिन सहाबा जे बारे में क़ुरान चवे थो बार बार रज़ी अल्लाहु अन्हुम, अल्लाह उन्हनि खां राज़ी थी चुको। चयो वञे थो मुनाफ़िक़ थी विया, मुर्तद थी विया, कब्ज़ा करे विया, हीअ अल्लाह जी शायदी खे मञा या हिननि माण्हुनि जी ॻाल्हि खे मञा, रब जे कलाम खे मञूं या हिननि खे मञूं असीं। तंहिंजे करे यादि रखिजो दोस्तो, सहाबा ते ईमान दीन इस्लाम जो बुनियाद आहे। अल्लाह ताला असांखे सैयदना उस्मान रज़ी अल्लाह जी मोहब्बत नसीब फरमाए, सहाबा जी मोहब्बत ते अल्लाह ताला असांजो ख़ात्मो फरमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।